सिंध गवर्नमेंट के तरफां जेको लॉकडाउन जो ऐलान कियो वियो, पूरी सिंध जीअं ठिकराडो शहर अॼु ॿिए ॾींहुं बि बंदि रहियो। जेके भी टोटल मार्केटूं आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि रहियूं, पर जो मनफ़ी असरु पियो उहो रोज़ जे कमाइण वारनि मज़दूरनि ते पियो, जेके रोज़गार खां बग़ैर हू घर वेठा आहिनि। उहे तमामु उन्हनि जो कमाइण तमामु हिकिड़ो जेको आहे मुश्किल थी वियो आहे। उन जे जेको गुज़र सफ़र जेको उन जे ॿारनि बचनि जो थी वियो आहे, उहो तमामु सख़्तु परेशान आहिनि। अचो त हितां जे मज़दूर तबिके सां ॻाल्हायूं था। जी, असां ग़रीब माण्हू रोज़ी खां तंग लॻा पिया आहियूं। कल्ह खां पोइ शटल बंदि, हड़ताल लॻी पई आहे। काॾे वञूं, मज़दूर माण्हू रोज़ कमाऊं रोज़ खाऊं। महिरबानी करे आहे सॼो कुझु सामान पियो आहे जेको इन जे करे तो बंदि लॻो पियो आहे। शहर पियो आहे बंदि। हाणे असांजो रोज़ी ख़राब थी थिए। हिन महिल सामान जेको बि घुरायूं था सामान असांजो बंदि पियो आहे। वांदा वेठा आहियूं, 100 रुपया कमायूं था, मार्केट बंदि आहे। 3 ॾींहं खां पोइ वरी वेठा आहियूं, 100 रुपया ठहे थो। ग़रीब माण्हू काॾे वञूं, रोज़ी बंदि आहे, मार्केटां बंदि आहिनि। गवर्नमेंट जे करे या मुराद अली शाह चयो आहे साईं जेको हिसाब कयूं था। असां मज़दूरी बि कोन्हे का, सॼो ॾींहुं वेठा आहियूं, वांदो काॾे वञूं। 100 रुपया अचे थो, कपायूं था वञूं, घर छा खणी वञूं, ॿारनि लाइ छा वठूं। मज़दूर तबिके जंहिंमें जेके रेडियूं हलाईंदड़ ऐं जेके रोज़ मरह जी दिहाड़ी कमाईंदा, जो कोरोना वायरस जे ख़िलाफ़ु हिकु बहितरीनु क़दम आहे। पर उन सां गॾोगॾु उन्हनि हिकिड़ो मुतालबो कयो त जेके असां रोज़मरह जी ज़िंदगी में जेके रोज़ जी कमाई वारा मज़दूर आहिनि, उन्हनि जे लाइ बि को अहिड़ो ख़ासि पैकेज ॾिनो वञे त जीअं असांजो गुज़र सफ़र थी सघे। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़, ठिकराठो।